तरीक़ेकार पुछियो थो वञे, दुआ में आंदो थो वञे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो लफ़्ज़, इहो इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो लफ़्ज़ हिदायत जो सुवाल थो सेखारे। बानो वजूद जी दौलत खां बाद, जॾहिं वजूद जो साहिबु बणियो आहे, बानो मौजूदु थी पियो, वजूद जी दौलत खां बाद रहबरीअ जी नेमत सां नवाज़ियो वञे, इहो मुतालबो आहे। अलाह मूंखे जीअं त वजूद जी दौलत ॾिनी आहे, तीअं मुंहिंजी रहबरी बि करे, त जीअं हिन वजूद खे तुंहिंजे रज़ा में इस्तेमालु करे। ऐं नेक तौफ़ीक़ वठण लाइ बाक़ी अहिड़ो बयानु ॾिसी था त मां नेक तौफ़ीक़ जो मुतालबो करियां, ऐं कल्ब ते हिदायत जो को अहिड़ो इशारो कर। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो मतिलबु आहे अहिड़ो को सुहिणो रस्तो ॾेखार, उहो बयानु या हिदायत जो ॾस केरु ॾे, साॻियो रसूल ॾे। अलाह ताला इनफरादी तरह हर हिक सां कोन ॻाल्हाईंदो। तंहिं करे इहा ॻाल्हि साफ़ थी पई त इहा कंदा ॿुधां इहदिन सिरातल मुस्तक़ीम जे हिन इक़रार ऐं सुवाल मंझां नक्शे नबूवत पैदा। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जेके इहे आयतूं आहिनि टिनि आयतनि में आम इंसानियत खे दुआ जी तालीम ॾिनल आहे, जंहिंमें नबी हुजे, वली हुजे या आम मोमिन हुजे, सभिनी जी इहा दुआ आहे। हर हिकिड़ो इन मसइले में मुहताज आहे। नबीअ खे बिज़ात तरबियत मिले थी, वलीअ खे नबीअ खां मिले थी, आम मोमिन खे औलिया कराम खां, उलमा खां मिले थी। इन में हिकिड़ो अखर असां हीउ चई सघूं था, नबीअ खां जंहिं तालीम सिधी वरिती आहे उहो वली आहे, आम मोमिन खां मथे आहे, तंहिं करे दर्जा टे रखियासीं। नबीअ खां तालीम जेको वठे उहो वली हुजे, साहबा कराम खां जिन तालीम वरिती उहे आम मोमिन हुजनि, भले वलीअ बि बणजनि। मतिलबु इहा आहे त असांखे अलाह सिधो रस्तो ॾेखारे, असांखे उन खे पहुचाए। हिदायत जूं मानाऊं आहिनि ॿ, हिकिड़ी आहे इरादत तरीक़, ॿी ईसाल इलल मतलूब। अलाह असांखे रस्तो ॾेखार, मंज़िल मक़सूद ते पहुचाए। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जी ॿई मानाऊं। छो त हिदायत जी हिकिड़ी आहे इरादत तरीक़ माना, ॿी ईसाल मतलूब। इन जो तफ़सील ही आहे, हिदायत आमा जी ज़रूरत पंहिंजे मालिक जे सुञाण लाइ काइनात जे सारी मख़लूक खे त आहे, आम हिदायत आहे, जंहिंमें जमादात, नबातात, हैवानात, अजराम, अजसाम सभु हिकु जहिड़ा शरीक आहिनि। सारी मख़लूक खे अहिड़ी हिदायत मिले। जबल क़ुरान पाक में अहिड़ी ॻाल्हि अचे थी, मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। का बि शइ अहिड़ी कान्हे जेका अलाह जो ज़िक्र ऐं तस्बीह न करे, सभु कनि था पर तव्हां नथा ॼाणो। मालूम थियो त आम हिदायत सभिनी खे मिलियल आहे। ईअं कोन सम्झिजे त के बेजान बेशूर शइ आहे, हिन जी हिदायत सां कहिड़ो वास्तो। ख़ालिक़ ऐं मख़लूक जे विच ते तलुकात ऐं मरासिम क़ाइमु करण खे हिदायत चइबो आहे।
ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे विच ते जहिड़े बि क़िस्म जा उनजे मुनासिब तालुकात हूंदा इहा हिदायत। पोइ रब ताला हर शइ खे संदसि क़दुरु आहार उहा ॾेई छॾी आहे। अहिड़ी ॿी आयत बि हिकिड़ी मिले क़ुर पाक में, पर अलम तर अन अल्लाह युसब्बिहु लहू मन फिस समावात वल अर्ज़ वत्तैर साफ़ातुन कुल्लुन क़द अलम सलातहु व तस्बीह। तो न ॾिठो तस्बीह पढ़नि था हुनजे लाइ हर शइ, आसमान में ज़मीन में पखी सिखूं ॿधी बि हर शइ जे रब तबारक व तआला तस्बीह ॼाणे थो। पखी वीचारा पर खिंडेरे अलाह जी इबादत था कनि, सभिनी खे पंहिंजी दुआ ऐं तस्बीह मालूम आहे। अलाह ताला उन्हनि जी किरदार खे ॼाणे थो। साफ़ क़ुर पाक में ॾिठो तंहिंजी माना इन्हनि जो तालुक़ु पंहिंजे मालिक सां हिदायत जे तौर ते आहे। अलाह ताला सारी मख़लूक़ ते पंहिंजी इनायत ऐं हिदायत ईअं कई आहे। फरमाए थो आ त कुल शइ ख़लक़हु सुम्मा हदा। वरी ॿिए हंधि अलाह ताला थो फरमाए अलाह ताला हर शइ खे अतियो कयो आहे, पंहिंजी जेका मख़लूक़ अथसि पोइ हुनखे हिदायत बि कई, तख़लीक़ बि ॾिनई, हिदायत बि कई, पैदा बि कई, हिदायत बि ॾिनई। हर हिक खे पंहिंजे पंहिंजे मुनासिब हिदायत जो अंदाज़ बि बख़्शियो अथसि। फरमाए थो सब्बिह इस्म रब्बिकल आला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा। परवरदिगार वॾे शान वारे जी तस्बीह पढ़ो जंहिं मख़लूक़ात दुरुस्त करे पैदा कई, हर शइ जो अंदाज़ो मुक़ररु कयो ऐं उन्हनि खे पंहिंजे तरफ़ राह ॾसी ॿुधाए। इन मज़ा मालूम थियो त सारी मख़लूक़ात अलाह जे बानप में मसरूफ़ आहे। सम्झ में अचे सारी मख़लूक़ात रब जे बानप में मसरूफ़ आहे। इन कुल मन फिस समावात वल अर्ज़ इल्ला आतिर रहमान अबदा। हर शइ जेका बि काइनात में ॾिसो था रहमान जे बानप ऐं बंदगी में रुधल आहे। इहे जेके बि 4 दलील ॾिनासीं इन्हनि मां मालूम थियो त जेतिरी मख़लूक आहे ओतिरा उनजे हिदायत जा क़िस्म आहिनि। हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे मुनासिब अलाह ताला हिदायत अता फरमाई आहे। माखीअ जी मख आहे त उनखे पंहिंजे तरह, ढोर जानवर आहे त उनखे पंहिंजे तरह, हजर शजर आहे त उनखे पंहिंजे तरह, आसमान ज़मीन आहे त उनखे पंहिंजे तरह। फरमाए थो कुल्लुन फी फलकी यसबहुन। सभई पंहिंजे मदार में पिया था तरनि, इहे बि हिदायत जी बुनियाद ते पिया था हलनि। मुनासिब मुनासिब हिदायत हर हिक खे मिलियल आहे। नमूने तौर चंद हिदायत जे क़िस्मनि खे बयानु कजे, उहो ई आहे अलाह ताला कंहिं शइ सां बिला वास्ते जाग में तहक़ीक़ी तौर कलाम करे ऐं उनखे हिदायत ॿुधाए। जीअं क़ुर पाक में अचे थो कल्लम अल्लाह मूसा तकलीमा। अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइण। ऐं इहो जेको वही इलाही आहे आम तौर इहो ख़ासि ॻाल्हाइण जे तरीक़े सां थींदो आहे। ॻाल्हाइण जे तरीक़े जो वही इलाही जंहिंमें रब ताला पंहिंजे बाननि सां इन तरह ॻाल्हाए जो हू कलाम ॿुधे। जुदा शइ आहे त रब तबारक व ताला जे विच ते अहिड़ी का तजली कार फरमाए आहे जेका कलाम खे ज़ाहिर करे। रब तबारक व ताला त बेमिसाल आहे, बेचून आहे, पर उते का अहिड़ी तजली विच ते अचे थी जितां आवाज़ थो ज़ाहिर थिए। इहो जुदा मसइलो आहे। ॿिए हंधि अचे थो वलम्मा जाअ मूसा मीक़ातना व कल्लमहु रब्बुहु। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं असांजे मीक़ात ते आयो त उते ऐं उते रब हुन सां ॻाल्हायो, ॻाल्हाइण थियो न। मीक़ात हुयो तूर सीना, उते ॻाल्हायो। इहो हिकिड़ो कलाम क़ुर पाक मथां अलाह जे तरफ़ां बानी सां साबित थिए थो। पर इन ते वरी क़ुर पाक जी ॿी आयत सां कुझु एतिराज़ अची थो।
उहो ई आहे माकान अली बशर ऐं इहो कलम अल्लाह इला वाहिया और मी वरा हिजाब और युरसल रसूला इहो ई बिइज़्नी मयशा कंहिं बि इंसान जे लाइ गुंजाइश न आहे जो अलाह ताला हुन सां ॻाल्हाए हिन में छा ॻाल्हाइण ममनू मालूम थिए थो इला वही न इस्तिस्नाई सूरत आहे वही जी वही थिए त पोइ ॻाल्हाए माना कंहिं मलक जे ज़रिए अलाह ताला हुन खे पैगाम मोकिले या मी वारा हिजाब पसे पर्द आवाज़ पियो ॿुधे पोइ पसे पर्द आवाज़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वण जे पननि मंझां ॿुधण में आयो इहो पसे पर्दा शजर सूर ते आवाज़ ते पननि मंझां इहो हिजाब आहे या को पंहिंजो ख़ासि कासिद मोकिले वेही करे अलाह ताला पंहिंजे इज़न सां जेको चाहे एतिरा मालूम थियो त बिना हिजाब जे ॻाल्हाइणु कोन्हे माना हिजाब ज़रूरु हूंदो सिधो सां ॻाल्हाइणो कोन्हे क़ुर पाक जे आयतुनि खे ॾिसण सां असांखे कीअं मालूम थिए थो ऐं मथे मालूम थियो त अलाह ताला ॻाल्हाए थो बिना हिजाब जे हिते मालूम थियो त हिजाब आहे जाब ई आहे तिलक रसूल फज़ल न बाज़ बराबरि रसूल आहिनि जिन खे असां हिक ॿिए ते फज़ीलत ॾिनी आहे किन जो मक़ाम केतिरो किन जो मक़ाम दर्जो बुलंद मर्तबो मथे मिन मन कलम अलाह किन सां अलाह ताला ॻाल्हायो इन क़ाइदे बि मूजिबि मूसा अलैहिस्सलाम खे जुज़ी फज़ीलत ॾेई अलॻि कयो वियो आहे माना जेको कलम अलाह मूंसां तकलीम आयल आहे उहो जुज़ी फज़ीलत सां अलॻि आहे बाक़ी आम तौरु वही इलाही नबियनि खे हिदायत वक़्तु हिजाब में हूंदो आहे जॾहिं अलाह ताला हिदायत कंदो आहे नबियनि खे आम तौरु वही इलाही हिजाब में हूंदो आहे तंहिं करे हिकिड़ी वहीअ जी आम हालत आहे ॿी वहीअ जी ख़ासि हालत आहे ख़ासि हालत जुज़ी फज़ीलत में दाख़िल आहे अहिड़ी जुज़ी फज़ीलत हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बिलमशाफ़ कलाम जी मिली इहा इस्तिस्ना कयल आहे अलाह जी कुदरत आहे हदीस पाक में बि अहिड़ो हिकिड़ो जुमिलो मिले थो फरमाइनि था त जॾहिं नफ़को थींदो सूर में फूक फूकी वेंदी साइक़ मनफ़ी समावात वञणु फ़िलहाल सभु बेहोश थी वेंदा पहिरियों पहिरियों जेको होश में मां ईंदुसि पहिरियों होश में जो ईंदुसि त मां अञा जो ॾिसां त मूसा अलैहिस्सलाम अर्श जे क़वाइम खे झली ॾिठो हुनजे पाए में या त बेहोशी न थियो जे बेहोश थियो त मूंखां अॻ में होश में आयो जो तूर में जेको हुनखे बेहोशी आई हुई कर मूंसां साहिब आहे हुनजे बदिले में अलाह ताला हुनखे किफ़ायत कई आहे इहा जुज़ी फज़ीलत आहे अहिड़ी तरह कलम अलाह मूंसां तकलीमा खे बि जुज़ी फज़ीलत सम्झणु घुरिजे हिकिड़ो साईं हिदायत जो तरीक़ो इहो आहे वही इलाही बिलमुशाफ़ा कलाम ॿियो इन औहैना इलैक कमा औहैना इला नूह वन्नबीयीन मिन बादी बेशक असां तोॾे वही मोकिलियो जीअं नूह अलैहिस्सलाम ॾे ऐं उनखां बाद ॿियनि नबियनि ॾांहुं मोकिलियो वही इलाही जो आम तरीक़ो जीअं सभिनी नबियनि ॾांहुं थियो सिधे ॻाल्हाइण खां सवाइ कंहिं न कंहिं तरीक़े वही असां हिदायत थो अचे ॿियो तरीक़ो जंहिंजो बयानु साल वारे सूरत में पेश कयो वियो उहो वही इलाही जो ॿियो तरीक़ो मथे जेको साल आंदो टियों तरीक़ो कंहिं मलक रसूल खे अलाह ताला पैगाम ॾेई बशर रसूल ॾांहुं खणी मोकिले मलक बि थियो रसूल ख़ुदा जो पैगाम आणींदड़ ऐं बशर बि थियो रसूल जेको माण्हुनि ॾे पैगाम पहुचाईंदड़ थियो अलाह जो इहे टे तरीक़ा ख़ासि नबियनि सां वास्तो रखनि था ग़ैर सां ईअं न थींदो सिधो सां ख़ुदा जो ॻाल्हाइणु या हिजाब में ॻाल्हाइणु या मलक जे ज़रिए ॻाल्हि करणु
चोथों तरीक़ो आहे तहदीस जो, इहो वही इलाही खां सवाइ जो सिद्दीक़ खां पोइ वारे दर्जे सां तालुक़ रखे थो। सिद्दीक़ जी जेका ज़ातियात आहे नबीअ सां अख सां आईने जी हैसियत रखे थी। तंहिं करे उहो सिधो सो नबीअ जे क़ल्ब अनवर खां फैज़ अकस वठी सघे थो। तहदीस माना अलाह जी ॻाल्हि सईदना उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु सां थी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॻियनि उम्मतुनि में अहिड़ा माण्हू हूंदा हुआ जिन सां पाण अलाह ताला ॻाल्हाईंदो हो। हिन उम्मत में बि अहिड़ो आहे हिकिड़ो शख़्स हज़रत उमर फारूक जंहिंसां अलाह ताला ॻाल्हियूं थो करे। इहा रिवायत अची थी सही। इहो थियो वञी चोथों तरीक़ो अलाह जे हिदायत मोकिलण जो कंहिं पंहिंजे बहाने सां मुहादसत करे ॻाल्हि ॿोल करे। शेख तक़ीउद्दीन इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, अॻे अहिड़ा मुहदस आहे जिन सां ॻाल्हि कई वञे घणा हूंदा हुआ। ऐं सबबु इहो हो त उन्हनि उम्मतुनि जो दीन हूंदो हो जामियो कोन। अलाह ताला खे हुन सां ॻाल्हि करणी पवंदी, तहदीस थींदी। हीउ दीन आहे कामिल, तंहिं करे मुहदस हिकिड़ो थियो जो दीन हुई क़ुर में अची वियो, तंहिं करे मुहदस हिन उम्मत में घटि आहे। घटि जी माना इहा न आहिनि त को बंदि आहे हिकिड़े उमर फारूक में, न, तहदीस थींदी रहंदी, पर जेका अॻे थींदी एतिरी न। इहा थी आहे इब्न तैमिया ॻाल्हि। पर असांजो पंहिंजो ख़्यालु हिन में आहे त तहदीस हाणे हिन उम्मत में घणी आहे। सबबु त अरसो तवील आहे, क़यामत ताईं माण्हू घणी थोरा ई हूंदा, पर क़यामत ताईं पैदा थींदे 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 अदद हुनजो घणो थी वेंदो डिघे अरसे जे करे। अॻियनि नबियनि जे दीननि जी उमिरि थोरी हूंदी हुई, मुहदस हिक ई वक़्त में घणा हूंदा हुआ। हाणे खणी हिकु हुनजे क़ल्ब में अलाह तबारक व तआला जो राज़ पहुची वेंदो हो, ज़ाहिर कंदो हो। हज़रत इब्न तैमिया फरमाए थो त सिद्दीक़ अहिड़े उहिदे में वधीक कामिल हूंदो, हिन तहदीस वारे उहिदे में हू कामिल मुकमल आहे। उनखे सिधो सो क़ल्ब असर नबीअ जे सां तालुक़ हूंदो आहे, तंहिं करे ओॾो फैज़ हुन वटि अचे थो। ऐं उहो आहे वही इलाही जो मंज़िलगाह, क़ल्ब नबीअ जो वही इलाही जो मंज़िलगाह। इन आयत मुंहिंजा सम्झ में थी त पोइ जॾहिं ईअं आहे त हे थियो वञी आईनेदार नुबुवत अकस रखंदड़ उन आईने जो, उते जेको फैज़ नाज़िल थींदो हिन वटि अकस थींदो। तंहिं करे इहो अजीब क़िस्म जो तस्दीक़ी तहदीस जो आहे। मगर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे बयानु न फरमायो, छो त अकस जेको हूंदो आहे न सो असुल सां एतिरो तालुक़ थो रखे जो असुल जो बयानु अकस जो बयानु आहे, तंहिं करे मुस्तक़िल अकस जे बयानु क़ाबिल वञी हज़रत उमर फारूक जो तहदीस वारो मसइलो थियो। 4 क़िस्म आहिनि इहे अलाह जे ॻाल्हाइण जा। पंजो बि आहे हिकिड़ो अञा, इफ़हाम। उन इफ़हाम जो नालो ई अलाह ताला क़ुर में इफ़हाम ॾिनो आहे। फरमाए थो त फहमनाहा सुलैमान, कुल्लन आतैना हुक्म आयत शरीफ है दाऊद व सुलैमान इज़ यहकुमान फिल हर्स इज़ नफशत फीह गनमुल क़ौम कुन्ना लिहुक्मिहिम शाहिदीन। असां दाऊद अलैहिस्सलाम खे सुलैमान अलैहिस्सलाम खे पोख जे मसइले में तालीम तरबियत ॾिनीसीं, असां उन्हनि जे फ़ैसिले ते हाज़िर हुयासीं। पोइ राज़ वञी सम्झायोसीं हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम। पर ईअं न आहे, हुनखे बि इल्मु हिकमत, हुनखे बि घटि को कोन, जुज़ी हिकिड़ी हुनखे सम्झाई सुलैमान अलैहिस्सलाम।
हिते बि ॿिनि नबियनि सगोरनि जी सम्झ ऐं इल्म जी तारीफ़ ऐं उन्हनि जी हिकमत खे बयानु कयो वियो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जो जेको ॿकिरनि वारो मसइलो आहे इन मां मिले उहो मुराद आहे। उहो ईअं हुयो त फ़ैसिलो खणी आया दाऊद अलैहिस्सलाम ते ॿकरियूं हिन जूं मुंहिंजी पोख भेले वियूं आहिनि। दाऊद अलैहिस्सलाम चयो त नुक़सानु केतिरो थियो आहे। हुन पंहिंजो नुक़सानु ॿुधायो। हिसाब जो कनि त ॿकरियुनि जी क़ीमत ऐं नुक़सानु बराबरि थी पियो आहे। ॿकरियूं ॾेई छॾी ॿकरार जी ॿकरियूं न सुलेमान अलैहिस्सलाम ॿाहिरि वेठल हुयो। उतां अची लंघिया। सुलेमान अलैहिस्सलाम चयो बाबा छो विया हो, काॾे विया हो? ॾिसी फ़ैसिलो करायो। कहिड़ो फ़ैसिलो? हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दिलचस्पी थी त ॿुधां। वाल साहिब कहिड़ो फ़ैसिलो कयो? ॻाल्हि ॿुधायो। ईअं फ़ैसिलो थियो, नुक़सानु थियो ॿकरियुनि जी क़ीमत जेतिरो। थोरो तरसो वाल साहिब खे चयो अर्ज़ु कई त सही, इहा फ़ैसिले जी सूरत त सही आहे, पर उन में जेकॾहिं हीअ तजवीज़ कजे त उहा पसंदि करे त ठीकु आहे। चयूं कहिड़ी? चई सही ॿकरियूं जेके हिनखे ॾिनी अथसि विझनिसि, पर ॿकरार वञी करे ख़िदमत पोख जी, पोख जॾहिं उन वहीअ ते अचे, जंहिं वहीअ ते भेल थी, पोइ चएसि हाणे हीअ तुंहिंजी पोख ॿकरियूं मथे थी बसि ठीकु। अलाह त फरमाए त असां सुलेमान अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि सम्झाई। इन फ़ैसिले जी पछाड़ी न हुजे, मुंड त इहो दाऊद अलैहिस्सलाम कयो, पछाड़ी इहा ॼण ख़ुशूसी ॻाल्हि आहे। अलाह ताला फरमाए थो फ़हम न आहे सुलेमान, एॾी ख़ासि ॻाल्हि आहे। इहो आहे इफ़हाम वही इलाही जो इहो बि हिकिड़ो क़िस्म आहे, अलाह जी तरफ़ां फैज़ जे अचण जो तरीक़ो। हिकु दफ़े हज़रत अली करम अला वाजी खां पुछूं त तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि खां वधीक को इल्मु ॾिनो आहे जेको ॿियनि खे न हुजे? फरमाए त न, इल्मु इहो साॻियो आहे। बाक़ी वलदी ख़लक फलक हबत वबर नस्मत इला फहमई योती अल्लाह अबदन फी किताबी वमा फी हाज़िहि सहीफ़। मूंखे कसम आहे ज़ात जो जंहिं दाणे खे चीरे सलो फुटायो, जंहिं रूह खे पैदा करे ऐं दुनिया में उभारियो, का शइ न आहे। ला वलद, ॿियो कुझु न आहे मगर फहम हिकिड़ो आहे जेको अलाह ताला पंहिंजे बाने खे ॾींदो आहे क़ुर में, उहो त कहिड़ो ॾींदो आहे। इहो जेको फहम आहे तफ़हीम आहे, इहा शइ जुदा जुदा। क़ुर शरीफ़ जा अखर पढ़ो, हिकिड़ी माना सम्झो न मञूं, ॿी माना सम्झो। इहो फ़ैसिलो जेको ॿकरियुनि वारो हो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सम्झो, अवल पासो सम्झी। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुनजो अवल पासो ॿुधी पछाड़ी हुनजी कराई। इहा तफ़हीम मसइलो त साॻियो फ़ैसिले जो। ऐं ॿियो कुझु थोरो हिन मुंहिंजे किताब में काग़ज़ हिकिड़ा हुन में लिखियलु हो सही हो, उहो वेड़े वरी तरार जे अंदरि खिप में विझंदो हो, तरार उन में लिखियलु हो कान फी रुकुल हदियतूं फिकाकुल असीर, कैदी गिरफ़्तार थियल छॾाइणु। ऐं ॿियो उन में इहो त अलाह युक़्तल मुस्लमान बि काफ़िर, मुस्लमान खे काफ़िर जे मुक़ाबले में क़तल न कंदो। काफ़िर जेके आहिनि मुआहिद हिकिड़ा आहिनि ज़िमीअ जे लाइ इहा ॻाल्हि न आहे, छो त ज़िमी ऐं मुस्लमान जा जान बख़्शी में हिकु जहिड़ा आहिनि। काफ़िर मुस्लमान खे मारे, मुस्लमान काफ़िर खे मारे। इहो मसइलो इंशाअल्लाह लकूं खे क़िसास हयात जी ॻाल्हि बात उते बयानु कंदो। इहो हज़रत अली साईं जो जेको फरमान आहे उते मुतारिफ़ ॾिसण में ईंदो, पर उनजो बि दफ़ियो करे छॾियो। मतिलबु इहा आहे त अलाह ताला जंहिंखे सम्झ था फरमाए, हिकु उहा शइ आहे। ॿियो हिन काग़ज़नि में कुझु कानून, कुझु दियात, कुझु फिकाक जा मसइला लिखियल आहिनि। फिकाक चइबो आहे कैदियुनि खे छॾाइणु, इहे कैदी जेके जंगनि में गिरफ़्तार थींदा आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु हज़रत अबू मूसा अशअरी ॾांहुं थो लिखे ख़त, ऐं लिखे थो त अल फहम फीमा उदिले इलैक, उन फहम खे ज़ाब्ते में रखजांइ मसाइल जे फ़ैसिले वक़्तु, उहो जेकी रब ताला तोॾे लटकायो आहे ऐं तोखे उहो फहम इनायत कयो आहे, उनजो ख़्यालु कयो।
चइबो त फहम हिकिड़ी वॾी शइ आहे। सम्झ अलाह जी नेमत आहे, सम्झ अलाह जो नूर आहे जंहिंजे दिमाग़ में रखे या बाने जे दिलि ते विझे, जंहिंसां उहो इंसान अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं करे थो जेके उन न सम्झां ॿिए खे सम्झ में न अचनि, पर हिन ते मुनकशफ थियनि। फहम अलाह जे तरफ़ां जेको अचे थो ऐं उनजे रसूल जे तरफ़ां जेको नाज़िल थिए थो, इहो फहम सिद्दीक़ियत जो उनवान आहे। सिद्दीक़ जो उनवान इहो आहे जेकी फहम अलाह ताला जी तरफ़ां नाज़िल थिए थो, ऐं नबवी विलायत जो इहो वॾे में वॾो निशान आहे जंहिं ते रब ताला फहम नाज़िल फरमाए। इन में पोइ उन आलिम जा फहम वारे जा दर्जा आहिनि, मुतफ़ावत दर्जा आहिनि। कॾहिं कॾहिं हिकिड़ो माण्हू 1000 जे मुक़ाबले में शुमार कयल आहे, फहम जे लिहाज़ सां हिकिड़ो माण्हू 1000 जे मुक़ाबले में अचे। तॾहिं हदीस शरीफ़ में थो अचे आलिमुन वाहिदुन अशद अला शैतान मिन अल्फ आबिद। इबादत में बि माण्हू खे फहम पैदा थींदो आहे। आलिमनि खे इल्म ऐं इबादत जे करे जेको फहम पैदा थींदो आहे अल्फ आबिद 1000 खां मथे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह ताला अन्हु जी जेका सम्झ हुई तमामु वॾी ॻाल्हि आहे मसइलनि में। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला उन खां इज़ाजा नसरुल्लाह वल फतह जे मुतालिक़ सुवाल कयो, जवाबु उहो ई ॾिनई जेको हज़रत उमर फारूक खे जेको मुहदस हो हुनखे मालूम हो। उहो त मुहदस अलाह जी ॻाल्हियूं थियनि हुन सां। उहो छा हुयो? मैं नबी साईं जी वफ़ात। हज़रत उमर फारूक पुछियो हज़रत इब्न अब्बास खां त इज़ाजा नसरुल्लाह वल फतह जी माना छा आहे? जी वफ़ात नबी। हाणे काॾे इज़ाजा नसरुल्लाह वल फतह वारा तनाज़ फी दीन अफ़वाजा, जी नबी साईं जी वफ़ात जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो कर्म कोन्हे वफ़ात जी। हज़रत उमर फारूक हिन ॻाल्हि खे सम्झे पियो, चएसि तो मां बि ईअं सम्झां। जॾहिं अलाह जी नुसरत आई ऐं फतह बि अची वई, माण्हू ॾिठई दीन में फौजूं फौजूं करे आया, हाणे तूं रब ॾे मुतवजी थी तस्बीह पढ़ ऐं अलाह जी तारीफ़ ऐं इस्तग़फ़ार कर, इनो कनि तौबा, अलाह ताला महिरबानी आहे, माफ़ कंदड़ आहे। तौबा ऐं ईमान सां ख़ात्मो बि थिए, हितां थो निकिरे मसइलो। इहा ॻाल्हि सम्झ में आई उन्हनि खे, ॿियनि खे मालूम न। हज़रत इब्न अब्बास उमिरि में नंढो हो, अलाह ताला हुनखे सम्झाता कई जो इन सूरत मंझां इहो मतिलबु सम्झ। क़ुर पाक जे नस खे ऐं उनजे माना मतिलब खे ॼाणण खां पोइ एॾे हिकिड़े वॾे फहम जी ज़रूरत आहे जेका अल्फाज़ जे नूरानियत में चिटियल नज़र। जीअं वफ़ात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़ाजा नसरुल्लाह सूरत मंझां इन्हनि शख़्सनि जे दिमाग़ ते चिटियल नज़र आहे, वॾो मसइलो आहे। पोइ अहिड़े क़िस्म जे साहिब फ़हम शख़्स लाइ ॿियनि खे क़दुरु करणो, उहे मसइला जेके मसइला अवाम खे अथव पर ख़वास खे बि सम्झ में न अचनि, पोइ ख़ासि ख़ासि माण्हू चइबा आहिनि जिन खे इहो इल्मु अलाह ताला ॾिए। तॾहिं त रब ताला क़ुर पाक में फरमाए फसलु अला ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। जेकॾहिं तव्हांखे न आहे सम्झ त तव्हां अहल ज़िक्र खां पुछो, जिन खे अलाह ताला ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, क़ुर सम्झण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, मसइला उन्हनि खां सम्झो। हे साईं 5 ॻाल्हियूं, 6 हिकिड़ो उमूमी बयान बि हूंदो आहे। हक़ ऐं बातिल जूं जेके निशानियूं आहिनि ऐं दलील आहिनि उन सां फ़र्क़ु, उहो हक़ आहे, बातिल आहे, हलाल आहे, हराम आहे,
फर्ज़ आहे, गैर फर्ज़ इबाहो आहे, हे वाजिब आहे। इज़ा अहललतुम फस्तादू, रब थो फरमाए जॾहिं इहराम खोलियो, तवाफ़ कयो, मथो कुड़ायो, सफ़ा मरवो डोड़ी साफ़ थियो, इज़ा जॾहिं तव्हां इहराम खोलियो त फस्तादू वञी शिकार कयो। हाणे शिकार करणु वाजिब त कोन्हे, आवाम हिन मुंहिंजा सम्झे थो त इजाज़त आहे, फर्ज़ु न आहे त पोइ वाजिब आहे। इज़ा कुमतुम इला सलाते फग़सिलू वुजूहकुम, जॾहिं निमाज़ ते उथो, ॾिसो नक्शो साॻियो आहे, जॾहिं निमाज़ ते उथो फग़सिलू वुजूहकुम, पंहिंजे मुंहं खे धो। इज़ा अहललतुम फस्तादू, जॾहिं तव्हां इहराम खोलियो शिकार करियो, जॾहिं निमाज़ ते उथो त वुज़ू करियो। शिकार करणु वाजिब कोन्हे त वुज़ू बि वाजिब कोन्हे, ईअं को चइबो? इहो फहम वाजिब पोइ अलाह ताला अवाम खे ॾेई छॾींदो आहे। कहिड़ा फ़र्क़ क़ुर शरीफ़ में न आहे, पर उहे पढ़बियूं शर्त जज़ा वारियूं, शर्त जज़ा वारियूं, किथे वुजूब सम्झ में ईंदो, किथे इबाहो सम्झ में। खोले त वरी वरी झिरकियूं मारींदो, इहा ॻाल्हि आख़िर केतिरे क़दुरु ज़रूरी आहे, सम्झ में पाण खे अचे ॻाल्हि त उहो ज़रूरी आहे, उहा ज़रूरी आहे। दिलि इंसान जी शायदि ॾिनी आहे, या अहिड़ी शायदि आहे जो अखियुनि सां ॾिसे थो, तूं इजाज़त आहे। वहीअ जो जेको बि दर्जो आहे, अलाह जे ख़ल्क़ ते हुजत जो मक़ाम थो रखे। इहो हुजत जो मक़ाम जॾहिं क़ाइमु थी वियो त हाणे रब तबारक व तआला कंहिंखे न को ईअं गुमराह चवंदो, न की अज़ाब कंदो जेसीं ताईं उन वटि इहो हक़ हिदायत जो पहुचे। बसि रब ताला कंहिंखे ईअं अज़ाब न कंदो। मां यफ़अलुल्लाह बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम, अलाह तव्हांखे अज़ाब करे आख़िर कहिड़ो फ़ाइदो हासिल कंदो, जेकर तव्हां शुक्रगुज़ार बि हुजो, ईमान वारा बि हुजो, पोइ ख़ुदा तव्हांखे अज़ाब छो करे? मालूम थियो त अज़ाब थींदो, पर तॾहिं जॾहिं इहे हिदायतुनि जा तरीक़ा माण्हुनि वटि पहुची वञनि, इन खां बाद तारकीन ते अज़ाब आहे, जेके आख़िरीन हिदायत जा वठंदड़ आहिनि उन्हनि खे अजर सवाब आहे। रब ताला फरमायो मा कान अल्लाहु लियुदिल्ल क़ौमन बाद इज़ हदाहुम, कंहिं क़ौम खे अलाह ताला हिदायत जॾहिं कई उन खां बाद गुमराही जी फतवा उन्हनि खे कोन ॾींदो। हता यतबय्यन लहुम मा यत्तकून, जेसिताईं वाशिगाफ़ करे ॾे उन्हनि खे उहा शइ जंहिंखां टिजणो आहे, हीअ शइ टिजण जी आहे, हीअ इस्तेमाल जी आहे, हीअ परहेज़ जी आहे, हीअ अख़ज़ वठण जी आहे, इहे जेसिताईं ॻाल्हियूं ज़ाहिर करे न ॾींदियूं तेसिताईं अलाह ताला कंहिं क़ौम ते गुमराही मुसलत न कंदो, न की सज़ा ॾींदो, ऐं न की पोइ अज़ाब बि थींदो। अज़ाब तॾहिं थींदो जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं पूरियूं थियनि। पोइ जॾहिं उन्हनि हिदायत न क़बूल कई ऐं फरमान खे न इस्तेमालु कयूं, पोइ अलाह ताला उन्हनि खे हिदायत जे मुक़ाबले में गुमराही सां सज़ा ॾियणु शुरू कंदो। रब तबारक व तआला जा जेके इहे बयान आहिनि, इन बयाननि अचण खां पोइ सज़ा लॻंदी, जेकॾहिं बयान अहिड़ा न अचनि अलाह जी तरफ़ां त सज़ा बि न लॻंदी। इन जो निशान वॾे में वॾो इहो आहे त जेके फ़तरत जा ज़माना आहिनि, ॿिनि रसूलनि जे विच ते जेके ज़माना आहिनि, जंहिंमें वही इलाही कोन थो अचे ऐं नबी बि कोन्हे, तालीम बि फरसूदा थी वई आहे, पोइ ते अलाह ताला उन्हनि खे दरमियान में छॾे ॾींदो आहे। जेकॾहिं उन्हनि खां का ग़लती थींदी आहे बे इल्मीअ जे करे त उहा माफ़ हूंदी आहे। नबियनि खां बाद बाक़ी जेकॾहिं उन्हनि जी तालीम बि हुजे ख़ुशूसी तरह सां असांजे सईदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ जहल उज़ुर न आहे, न त उते फ़तरत जे ज़माने में जहल उज़ुर हुयो। हाणे क़यामत ते जहल उज़ुर कोन्हे। इहो हिकिड़ो मसइलो हो तमामु वॾो, जंहिं मसइले में ॻाल्हि सम्झ में आई त अलाह सुभाणे कंहिंखे बि
अहिड़े चिटे बयान ॿुधाइण खां सवाइ का बि अहिड़ी सख़्तु सज़ा कोन ॾी। इहो आहे फ़ैसिलो। चिटो बयान बि थियो, सज़ा बि थी। हाणे तक़दीर हितां थी पैदा थी। तक़दीर जो इनशिक़ाक़ हितां थो थिए ऐं केतिरा शुभा भेरिया था वञनि। अलाह ताला जी हिकमत बि मालूम थी थिए। जीअं त अलाह ताला गुमराह करण जी तक़दीर बि उन्हनि लाइ ॿुधाई आहे जिन अलाह ताला जी ॿुधायल दलील ऐं हिदायत जे शाहिदनि खे पुठी ॾेई छॾी। ऐं क़ुर शरीफ़ में अचे थो फलम ज़ाहू अज़ाब अलाह, जॾहिं उहे मुड़िया त पोइ अलाह ताला हुननि जे दिलि खे मोड़ियो। हिन जो मिसाल अहिड़ो आहे जो फज़कुरुनी अज़कुरकुम वांगुरु, मूंखे यादि करियो त मां तव्हांखे यादि करियां। तरतुब, इहो जेको तरतुब आहे इहो इख़्तियार खे पैदा थो करे। तक़दीर ऐं इख़्तियार ॿई गॾिजी पिया। ज़ागू अज़ाब अलाह कुलूबहुम, फज़कुरुनी अज़कुरकुम, उहो बि इख़्तियार आहे, हे बि इख़्तियार आहे। जॾहिं उहे हक़ खां फिरी विया पोइ अलाह ताला उन्हनि जे दलीलनि खे बि पोइ लाड़े छॾियो। दलील बि हुननि जा पोइ ॿिया थी वेंदा। पोइ ग़लति दवाऊं, ग़लति दलील। यहूदियुनि चयो कुलूब न गुल्फ, हाणे असां न ॿुधंदासीं। दिलियूं लिफ़ाफ़े में पइजी वियूं। दिलि जो लिफ़ाफ़े, ख़त जो लिफ़ाफ़े में पइजी वञे त हाणे अख़र कीअं लिखिजे हुन में अंदरि? लिफ़ाफ़ो जेसीं फाड़ न, लिफ़ाफ़ो फाइण माना दिलि जो लिफ़ाफ़ो केरु कंहिंजो फाड़ियो? अलाह त फरमाए बल तब अलाह अलैहिम बिकुफ्रिहिम, अलाह बिकुफ्रिहिम, अलाह ताला उन्हनि जे दिलनि ते कुफ्र सां मुहर मारे छॾी। हिननि लिफ़ाफ़े में विझी कयो बंदि, मथां लॻी मोहर। लिफ़ाफ़े जो विझी मोकिलियो पोस्ट ॾे त मथां मोहर हणण वारा कुॾो ई आहिनि। हिननि दिलनि में इहा गंदी नियत विधी, अलाह ताला मोहर मारे छॾी। पहिरियों ज़िद कुफ्र जे करे, पहिरियों ज़िद कुफ्र जे करे ऐं ॿियो थियो मोहर जे करे। तंहिं करे हाणे इन्हनि जो ॿीणो थी पियो। हिकिड़ो त हिननि हक़ खां इनकार कयो, ॿियो रब तबारक व तआला उन्हनि जे लिफ़ाफ़े ते मोहर मारे छॾी। अलाह ताला फरमायो त दिलियूं जेके उन्हनि जूं हुयूं, नुक़लिब अफ़ीदतहुम व अबसारहुम कमा लम युमिनू बिही अवल मरत नज़रहुम फी तुग़यानिहिम यामहून, असां उन्हनि जे दिलनि खे फेराए छॾियो, अखियुनि खे बि फेराए छॾियो, ॼण ईमान ई कोन आंदो हो, पहिरें दफ़े बि कोन मोमिन हा। ऐं असां उन्हनि खे हाणे तुग़यान में छॾे ॾिनोसीं जो पिया असां अमह कनि। अमह चइबो आहे दिलि जी अंधाई खे, जीअं अमेयो चइबो आहे अखियुनि जी अंधाई खे। पंहिंजी अखियुनि जी अंधाई बि परेशान आहे। अलाह ताला उन्हनि खे हक़ जे यकीन ऐं तहक़ीक़ खां बाद, एॾे ॻाल्हियुनि सम्झण खां बाद ईमान न आणण जे करे गुमराही में धिको ॾेई छॾियो। नुवली मां तवला, फरमाए थो नुस्ली जहन्नम साअत मसीरा, जेको पुठी ॾेई हलंदो असांखे त ॾींदासीं धिको, हल भला चाहे। इहो ख़ुदा जो कानून आहे। कुल उमीद हाल आहे, हाल आहे बिन अता रब, इहा बि अलाह जी बख़्शिश आहे। जेको ईंदो अलाह ताला पंहिंजे रहमत में फराह गिरफ़्त कंदो, हुनखे वठंदो। ऐं जेको न ईंदो पुठी ॾींदो तंहिंखे चवंदो तूं भेलियो हुजे भला, नवली मां त भला। पोइ दिलियूं बदिलजी वेंदियूं। इहो आहे मसइलो। हेसिताईं हिदायत जो मामिलो। हिकिड़ी हिदायत इरादो तरीक़, ॿियो आहे ईसाल मतलूब इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो मामिलो। अलाह ताला तो फरमाए मां समूद फहदाइना हूं, असां समूद जी क़ौम खे हिदायत कई, फस्तहकुल अमा अलल हुदा, पोइ उन्हनि हिदायत खे छॾे गुमराही इख्तियार कई। अलाह ताला फरमाए असां हुनखे हिदायत कई पर हुननि गुमराही इख्तियार कई। माना असां हुननि खे रस्तो ॾेखारियो पर हुननि रस्तो छॾियो। हिदायत जी हिकिड़ी माना हुननि खे हासिल थी। जेकॾहिं ॿ क़दम हली कोन हा त मतिलबु त ख़ुदा हुननि खे पहुचाया, हलिया कोन। इहा हिदायत बयान ॿुधाइण जी हिदायत आहे, राह ॾेखारण जी हिदायत आहे। हिदायत लाइ इहो त शर्त आहे न साईं, जो बयान बि कजे
रस्तो बि ॾेखारिजे। माण्हू खे वटि बयान बि न अचे, रस्तो बि न ॾिसे, पोइ कीअं हिदायत चइबी? को अचे कंहिंखां रस्तो पुछे साईं मूंखे रस्तो ॾिस, उनखे बयानु करे ॿुधाई बाबा फलाणे हंधि वञ, उतां ॿ रस्ता निकिरंदई, खॿो पासो वठिजांइ या सॼो वठिजांइ, वरी उतां पहिरियों मोड़ न पर ॿिए मोड़ तां लंघिजांइ, इहो साईं बयानु। ऐं ॿियो वरी रस्तो ॾेखारण त हे रस्तो थी अची वञे। रब तबारक व तआला फरमायो त असां उन्हनि खे हिदायत कईसीं। इहो हिदायत जो शर्त आहे। जहिड़ी तरह वुज़ू निमाज़ जे लाइ शर्त हूंदो आहे, वुज़ू ऐं निमाज़ जो न आहे। इहो रस्तो ॾेखारणो मतिलब ते पहुचण जो ऐन न आहे, त रस्तो रस्तो आहे। आख़िर जॾहिं बि रस्तो तइ थिए, वुज़ू माण्हू करे थो ईअं न चइबो त हाणे निमाज़ पढ़ी। जंहिं शख़्स खे रस्तो ॾेखारियो वियो ईअं न चइबो त मतिलब ते पहुतो। मतिलब त इहा जेका इरादो तरीक़ो आहे, मतिलब ते पहुचण जी इल्लत न आहे, पर शर्त ज़रूरु आहे। शर्त फातल मशरूत, रस्तो ई जंहिं न ॾिठो आहे हुनखे हिदायत कीअं मिलंदी? रस्तो त ॾिसे, ज़रूरी आहे। पोइ जेकॾहिं उन सां गॾु ॿी हिदायत बि मुतसिल थी पई त पोइ इहो पहुतो मतिलब ते, ऐं जे ॿी हिदायत न पहुती त हिदायत वठण वारो हाणे कमाल ते न पहुचंदो। ॿी हिदायत कहिड़ी आहे? त उनखे वठी उन जाइ ते पहुचाए, तौफ़ीक़ शामिल हाल हुजे। इहा हिदायत आहे अलाह जी ॾिनल तौफ़ीक़। ऐं ॿियो कल्ब में चङो तासीर, नेकी जो तासीर। इहो चङो तासीर ऐं ॾिनल तौफ़ीक़ ॿई गॾिजी जेकॾहिं माण्हू इस्तेमालु कंदो त पोइ मंज़िल ते रसी वेंदो। क़ौम समूद जी उन्हनि पंहिंजे क़ल्बी सलाहियतुनि खे ज़ायो कयो, ॾिनल तौफ़ीक़ खे हुननि गुनाहनि में तिबाह कयो। नतीजो ई निकितो, अलाह जो ॾेखारियल रस्तो बि उन्हनि न वठी सघियो, छो त जेको बाक़ी ॿियो मसइलो हो उहो हुननि वटि कोन हो। तंहिं करे हिदायत बि थी ऐं पहुचण बि न थियो। पंहिंजे ख़राब सलाहियतुनि जे करे, जीअं यहूदियुनि जी हालत, क़ुर बि हुननि खे ॿुधायो वियो, रस्तो ॾेखारियो वियो, रसूल साम्हूं आयो, पर हुननि पंहिंजे तासीर कल्ब खे विञायो हो ख़ुदि गर्ज़नि में, ऐं तौफ़ीक़ पंहिंजी ज़ायो करे छॾी हुई गुनाहनि में। उहे ईअं चवण लॻा, रद बि कालू कुलुब न गुल बल अनहुम अल्लाह बि कुफ़र आहिनि, अलाह ताला जी कुफ़र ते हुन ते लानत करे छॾी। ईअं हिते बि रब तबारक तआला अम समूद फहदैनाहु फस्तहब्बु लमा अलल हुदा करे थी विया। अलाह ताला बाने मंज़िल मक़सूद ते पहुचण जी वरी तौफ़ीक़ अता फरमाए। इहो जेको हे उमूमी बयानु हिदायत जो कयोसीं, इन जूं ॿ शाखूं निकिरंदियूं। अलाह जे क़ुर मां जेके आयतूं ॿुधजनि थियूं, इहो सबबु आहे हिदायत, इहो रस्तो आहे। हिनखे चइबो आहे तशरीही आया। ॿियो हिन फर्श खां वठी अर्श ताईं ख़ुदा जी कुदरतूं जेका हिकु हिकु आयत आहे अलाह जे वजूद ते, तकवीनी आयत। हिदायत जूं जा आहिनि ॿ रस्ता, हिकिड़ो तकवीनी तरह, ॿियो तशरीही तरह। ॿई अलाह ताला जे तौहीद जा शाहिद आहिनि ऐं रब ताला जे सिफ़ात ऐं रब जे ज़ात जे कमालात जा दलील आहिनि, सिदाकत जा निशान आहिनि। इहे ॿई तकवीनी आयात ऐं तशरीही आयात, ॿिन्ही जे ज़रिए माण्हू कमाल ते पहुचे। हिकिड़ी शइ हथ अचेसि त बि माण्हू पहुचे। सारी दुनिया खां अखियूं ॿूटे रुगो क़ुर जे हुकुम ते हले, कामयाब थी। पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे झंगल में जबल में किथे बि आयात क़ुर जा तशरीही न पहुता, पर कुदरत जा निशानात हुनजे ॾाढो वाज़िह थी चुका आहिनि, इन जे मथां बि
उकला ते मारफत रब जी फर्ज़ आहे। तंहिं करे त रब ताला पंहिंजे आयात में लअल्लकुम इन आयात जे मुतालिक़ फिक्र जी बि दावत ॾिनी आहे। चइबो त इहो बि हिदायत जो हिकिड़ो वॾे में वॾो रस्तो आहे जो इन फिक्र मां जेकॾहिं माण्हू कमु वठे त मक़सद ते पहुचे। आयात तशरीरी आयात तकवीनी इन्हनि ॿिन्ही में गौर करणु लाज़िम थियो। ॿिए हंधि अलाह ताला फरमायो अल में तफ़क्करु फी ख़ल्क़ि समावात अफला तुबसिरून, छा नथा तव्हां ॾिसो? अहिड़े बयान ॿुधाइण लाइ रब ताला फरमाए थो त रसूलनि खे मोकिलियो वियो आहे। भला वरी माण्हुनि खे हाणे तव्हां ख़्वाब गफ़लतूं जाॻायो, सुजाॻ कयो, उथारियो। उनखां पोइ उलमा खे नबियनि जो वारिस बणायो। अल उलमा वरसतुल अंबिया। इहो इंतज़ाम थी वियो। केतिरनि खे हिदायत मिले, केतिरनि खे गुमराही। रब ताला फरमाए थो असां इंतज़ाम त ज़बरदस्त कयो आहे। वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमी लियुबय्यिन लहुम युदिल्लु अल्लाहु मन यशाअ वयहदी मन यशाअ। असां हर हिकु रसूल पंहिंजे पंहिंजे क़ौम जी ज़ुबान ते मोकिलियो आहे, जंहिंखे अलाह ताला हिदायत करे ॾे, गुमराही। हितां असांखे इन आयत वजह बि सम्झ में अचे थो त हर हिकु क़ौम जे रसूल ज़रूरु आया आहिनि ऐं असांजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में क़ौमुनि जो इहो फरीज़ो पूरो थियल आहे। तंहिं करे असां हिन ॻाल्हि जो अक़ीदो रखूं था हिन हिंद जे मुल्क में बि रसूल आयल आहिनि, सिंध में बि रसूल आयल आहिनि। हे साईं अक़ीदो। मुशाहिदो इहा आहे त रब तबारक व तआला फरमाए त मिनहुम मन खसफना बिही मिनहुम मन अग़रक़ना मिनहुम मन अरसलना अलैहिम रिजज़म मिन अस्समा। किन ते हलाकतूं आयूं, किन ते तूफ़ान आया, किन खे ज़मीन में घवायोसीं, किन जे मथां रिज़ मिन अस्समा अज़ाब आसमान मां आया ऐं किन ते अलाह ताला पथरनि जा मींहं वसाया। अहिड़ा हलाका अॼु बि मौजूदु आहिनि जेके दंब थियल ऐं ज़मीननि में पूरियल दड़ा नज़र अचनि था जो खोलण सां उतां आबादियूं निकिरनि थियूं ऐं उते माण्हुनि जा हॾा लाश निकिरनि था जिन भॼण जी कोशिशि कई आहे पर उते फासी आहिनि। इहो एॾो अज़ाब रब ताला जे हिन कानून जी तक़ाज़ा में इहो आहे त बग़ैर इम्बा ऐं ख़बर ॾियण जे न थींदो आहे। असांखे मञणो पवंदो त रब तबारक ताला हिदायत जो इंतज़ाम कयो आहे। उन्हनि इनकार कयो आहे, शिदत सां इनकार कयो आहे ऐं एॾी बेहुरमती कई आहे जंहिं ते अलाह ताला जे अज़ाब खे चैलेंज ॾिनी अथनि। तंहिं करे हीअ आयत वाक़ियात ऐं फित्री उसूल क़ुर जो इन्हनि सभिनी जी शाइदी थो ॾिए त का बि क़ौम नबीअ जे हिदायत सां ख़ाली कान्हे। जिन माण्हुनि एॾी वॾी इनहराफ़ी कई आहे तिन ते अज़ाब अची विया आहिनि। इहो हिदायत जो आम मज़मून। ॿियो ख़ासि बयान इहा आहे त अलाह जी इनायत जेका बाने खे तौफ़ीक़ ॾे, इहो तरफ़ बाक़ी कमज़ोरी जा जेके सबब आहिनि बेदीनी गंदा असबाब, ख़राब माहौल, ख़राब ग़िज़ाऊं, इहे सभु हिदायत जे मुक़ाबले में रोड़ा आहिनि जेके अटकियल आहिनि। इंसान जेकॾहिं इन्हनि शयुनि में परहेज़गार थी पवंदो त ॼण हिदायत जो दरवाज़ो हिन पाण ॾांहुं खोलियो, क़ल्ब ते हिदायत पहुचे। अलाह ताला फरमाए थो इंतहार सलाहुदाम फ़इन अल्लाह ला यहदी मन युदिल। तूं कहिड़ी बि इन्हनि जे हिदायत ते लालच करी, हिर्स करी, हिदायत न कंदो। छो त हिन हिदायत जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। हिदायत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त हिननि हिदायत अचे हा न। दरवाज़ा हिननि बंदि कया आहिनि
अयाशी, फहाशी, हरामखोरी, गंदगी ऐं ॿियूं केतिरियूं बुछड़ायूं इन्हनि जा दरवाज़ा हिननि ते खुलियल आहिनि। इन गंदे रस्ते मथां अलाह जी नूर हिदायत कीअं लॻी ईंदो, तूं केॾी बि हिदायत कंदे ऐं हिर्स करे हिननि ते मगर हिदायत न थींदी। तॾहिं फरमाई न कला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। बयान मज़मून जो ॿुधाइण तबलीग जो इहो आम शर्त आहे ऐं बयान ख़ासि इहो हिदायत खे लाज़मी आहे। बयान थिया ॿ, हिकिड़ो बयान आम, ॿियो बयान ख़ासि। जेको आम बयान हो सो त अॻे ॿुधायोसीं, कुदरती निशान, शरीयत जूं आयतूं, तबलीग, तकवीन, रब ताला जी कुदरतुनि खे ॾिसणो। ॿियो ख़ासि बयान इहो आहे अलाह जी इनायत बाने सां शामिल हाल थी। पोइ जॾहिं इहे ॿई शयूं गॾिजी वेंदियूं त हिदायत मिली वेंदी आहे। अठों आहे मौक़ियो हिदायत जो। ॿुधाइण सां हिदायत मुतलिक़ अलाह ताला फरमायो लव अलम अल्लाह फीहिम खैरन लअस्माहुम वलव अस्माहुम लतवल्लबहुम मुरजून। मौक़ियो बि हुजे न। हिकिड़ो माण्हू जो पंहिंजे हिदायत जे मामले में दीवार वांगुरु थी बीहंदो, भित वांगुरु या पथर वांगुरु त पोइ या हैवान जानवर वांगुरु त पोइ रब ताला थो फरमाए त इन्हनि खे ॿुधाइण जो मौक़ियो बि कोन थियो। हुननि एतिरे क़दुरु दूरी करे छॾी पंहिंजी अलाह जे रहमत खां परे थी विया जो जेकॾहिं ख़ुदा इन्हनि में थोरो ख़ैर बि ॾिसे हा त जेकॾहिं हिनखे ॿुधाए हा, पर जे वरी ॿुधाइनि हा त लतवल्लबहुम मुरजून, वरी मुंहुं मोड़े वेंदा। का ख़ैरियत कान्हे, तंहिं करे ॿुधण बि नसीब न थियो। जे थोरो बि ख़ैर हुजे हा त ॿुधनि हा, ॿुधण ताईं पहुचनि हा, पर उहो एतिरो घटि हुयो जो वरी मुंहुं मोड़नि हा, तंहिं करे अलाह ताला ॿुधाइनि बि कोन को। बसि पोइ हिदायत वई बि कान हुननि। तमामु हिकिड़ो पोयों किरियल इंसान आहे इहो जो हिदायत जे ॿुधण ताईं बि हुनजो नसीब न थियो। लव अलम अल्लाह फीहिम खैरन में, जेकॾहिं ख़ुदा हिन में को ख़ैर ॼाणे हा, ख़ुदा जी वॾो असमाम जेकॾहिं ॿुधाया लतवल्लबहुम मुरजून, पोइ जेकॾहिं मुंहुं मोड़े वेंदा। माना तॾहिं हुननि खे मौक़ियो ई ॿुधण जो न मिलियो। सॼी उमिरि ईअं गंद में, ग़फ़लत में, गिलाज़त में वक़्तु गुज़ारे हलिया विया। अलाह ताला फरमाए थो क़ुर पाक में केतिरी अहिड़ी मख़लूक आहे जेका असां पैदा करे छॾी आहे जहन्नम जे लाइ, मिनल जिन्नत वन्नास। वरी अलाह ताला थो फरमाए त हिकिड़ा थिया अंधा, ॿिया था सॼा। मायस्तविल आमा वल बसीर वल ज़ुल्मात वल नूर वल ज़िल वल हरूर अमा यस्तविल अहया वल अमवात वल अमवात इन अल्लाह ला युस्मिउ मन यशा अमा अंत बिमुस्मिउ मन फिल क़ुबूर इन अंत इल्ला नज़ीर। इहो जेको सॼो मामिलो आहे रब ताला ॿुधायो त क़िस्म आहिनि इहे, हिकिड़ा अंधा ॿिया सचा। ॾिसो इहो फ़र्क़ु आहे न। पोइ हिदायत ऐं गुमराही जो जेको एतिरो फ़र्क़ु बि न करे त पोइ अंधो सॼो जेकॾहिं बराबरि आहे त पोइ इन खे मयार कान्हे त हिदायत ऐं गुमराही हिकु जहिड़ी आहे। ऊंद ऐं रोशनी हिकु जहिड़ी जेकॾहिं इन खे बि परवाह न आहे। ऐं साईं गर्मी ऐं उस ऐं छांव इहे हिकु जहिड़ा कंहिं माण्हू वटि हुजनि त बि ठहियो भला, एतिरो बि सम्झा। मोल ऐं जीअरो इहे हिकु जहिड़ा कंहिं माण्हू जे ज़हन में हुजनि। रब ताला थो फरमाए त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में हिकु इम्तियाज़ आहे, बाक़ी हिदायत ऐं गुमराही जो इम्तियाज़ कोन्हे। ॿुधाइण जो मौक़ियो ई हिननि कोन वरितो जो को हिननि खे ॿुधाए, जेको ॿुधाए त वरी मुंहुं फेरे वञनि। मसइलो आहे त हुजत क़ाइमु थिए अलाह जी ऐं तबलीग उन शख़्स ते पहुचे। उहा एॾे हद ते हुजे जंहिंसां इंसान
नेकी करण जे करे बदिले जो लाइक़ु बणिजे, बुराई जे करे सज़ा जो लाइक़ु बणिजे। इहे जेके ॿ अमर आहिनि से तमामु वॾा अमर आहिनि। उनजे लाइ ज़रूरत आहे हिकिड़ी, उहा कहिड़ी आहे त रब ताला इंसान जे अंदरि सलाहियत रखियो। कन ॿुधनि था, अखियूं ॾिसनि थियूं, ज़ुबान ॻाल्हाए थी, दिमाग़ में सम्झ आहे, तलब तलाश करे तड़पी खणी पुछा करे। माना जो तालुक दिलि सां, आवाज़ जो तालुक कन सां, ॾिसण जो तालुक अखियुनि सां। पोइ इहे सभु शयूं अलाह ताला ॾिनियूं आहिनि इंसान खे। इन्हनि जे करे जेको माण्हू अञा पुठी थी थो सज़ा ॾिनाए। हितां सम्झ में अचे थो त इंसान जी फितरत में रब तबारक व तआला पंहिंजे फैज़ पालूट करण जे लाइ एॾा ज़रूफ़ वसीउ कया आहिनि जो मापी सघनि, एॾा थांव वॾा कया अथसि उहे मापी सघनि था। पर पोइ उन थांवनि मथां उहा शइ कढी फिटी करे माण्हू करण सां त ॿुधूं पर हटायूं कोन। दिलि में त ॻाल्हि आई पर लाहियतनि क़ुलूबहुम। रब ताला फरमाए थो वमा यातिहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहतसिन इल्ला इस्तमऊ। जॾहिं बि का ॻाल्हि नई अचे थी त ॿुधनि था, रांदि में लाहियतनि क़ुलूबहुम, लॻो हुननि जी दिलनि में। त इहो जेको ॿुधणु आहे सो माण्हू खे जवाबदार बणाए थो, हिदायत में हिते वञी फ़ैसिलो थियो, जवाबदार त बणिजी वियो माण्हू। पोइ जेकॾहिं सज़ा लॻे त इहो हुनजो क़सूर आहे न। हिकिड़े माण्हू खे चइजे त डोड़ंदो थो वञे, एॾे परियूं खल थी ॻाल्हि कजांइ, ॿुधई बिल्कुलु धू वञी खॾ में की कदु भॼी पई, पोइ ॿुधाईंदड़ जो क़सूर चइबो। हाणे जो माण्हू को चए त इहो ॿुधाईंदड़ हथ खोटी रोड़ी झले आहे, कहिड़ी ज़रूरत आहे? कननि कमु न कयुसि, दिमाग़ न सम्झुसि, अखियुनि न ॾिठुसि त इन रस्ते ते थो चए त न वञ, हाणे जे करे त वञी करे न। ईअं जेकॾहिं अलाह ताला ॿुधाइण खां पोइ बि जेकॾहिं कंहिं मख़लूक खे जहन्नम में विझे त पोइ रब ताला ॾे तक़दीर जो मसइलो पर ई कोन थो ॾियो। सही आहे इहो बिल्कुलु। तॾहिं फरमाई त हाणे इहे माण्हू अहिड़ा जो अलाए कल्ह दिन तबाह अलाह अला क़ुलूब आहिनि, दिलि ते मोहर लॻी वई हिननि खे। हिदायत हिकिड़ी, इफ़हाम ॿियो। हिदायत कननि सां ॿुधबी, सम्झ में ईंदी। इफ़हाम आम आहे, कननि में ॿुधणु थींदो आहे इफ़हाम में, जेको माण्हू कंहिंखे सम्झाए, पर कल्ब में उहो कॾहिं हासिल थी करे हासिल न थी। इफ़हाम वरी कॾहिं ईअं थींदो आहे त कल्ब में अचे, कननि सां ॿुधण में न अचे। ऐं हिदायत कॾहिं थींदी आहे त कननि में त ॿुधण में अचे पर कल्ब में न वेहे। इफ़हाम चइबो आहे त कल्ब में वेहे ऐं कननि में ॿुधण में न अचे। हिदायत इफ़हाम में फ़र्क़ु इहो आहे। अलाह ताला जा केतिरा मुफ़हिम आहिनि, पाण जिन खे सम्झाए थो, उहे कननि सां कोन ॿुधंदा आहिनि पर दिलि में हिदायत अची वेंदी आहे। ऐं अहिड़ी तरह वरी हिदायत कननि में त ॿुधण में ईंदी आहे पर दिलि में न वेहंदी आहे। तंहिं करे हिदायत इफ़हाम बची थी पियो। इफ़हाम खे कामयाबी लाज़िम, हिदायत खे कामयाबी लाज़िम कान्हे। तंहिं करे हिदायत ॿ क़िस्म थी पई, हिकिड़ो ईसाल मतलूब विरात करे, बसि हिते फ़ैसिलो थियो। त इहे 8 क़िस्म आहे। 9 क़िस्म हिदायत जो आहे इल्हाम। अलाह ताला फरमायो नफ़्सियूं वमा सव्वाहा फअलहमहा फुजूरहा व तक़वाहा। 9 क़िस्म इहो बि क़ुर में थो अचे। नफ़्सियूं वमा सव्वाहा, असां नफ़्स ऐं उनजी जेका तस्वीर आहे उहो सॼो कयोसीं, बराबरि कयोसीं। अलहमहा, इन नफ़्स जे क़ल्ब में अंदरि इल्हाम विधोसीं, नफ़्स जे मक़ाम में। नफ़्स जो वास्ते करण सां कोन्हे। फुजूरहा व तक़वाहा, बुराई ऐं चङाई सभु हुनखे असां विधीसीं। माण्हू जे जीअ में उहा शइ अची वई। फरमाई त असां जिस्म खे जोड़े बराबरि कयो, बदकारी ऐं परहेज़गारी जो इल्मु बि हुनखे ॾिनोसीं, उहा सम्झ हुन में अंदरि विधीसीं। हुसैन ख़ुज़ाई थो चवे त जॾहिं उहो मुस्लमान थियो हो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हुसैन खे चयो अल्लाहुम्मा अलहिमनी रुशदी
वकिनी शर नफ़्सी, नओं मुस्लमान थियो, ॿी का बि तबलीग हुनखे कान अञा थी, दुआ था सेखारिनसि त ए हुसैन बिन ख़ुज़ाई तूं चओ अलाह मुंहिंजे रुश्द खे मूं ते पालूब कर ऐं मुंहिंजे नफ़्स खे शर खां बचा। माना उन इल्हाम जो सुवाल, अलाह तूं मूं ते इल्हाम कर, नफ़्सियो मां सवा अलहमहा फुजूरहा व तक़वा, फरमाइनि था त इहो ख़ुदा खां सुवाल घुर त तुंहिंजे नफ़्स ते इल्हाम करे। छो त माण्हू पंहिंजे हादीअ सां हमेशह गॾु न हूंदो आहे, पंहिंजे रब सां सिधो सां तालुक हुजे, हक़ीक़ी हादीअ सां तालुक हुजे। हिकिड़ो हादी थींदो आहे ज़रियो, वास्तो, उहो त पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम बि हादी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हादी आहे, उस्ताद बि हादी आहे, पीउ माउ बि हादी आहे, बुज़ुर्ग पीर मुर्शिद बि हादी आहे, पर अलहमहा फुजूरहा व तक़वा वारो हादी हक़ीक़ी अलाह ताला आहे। तंहिं करे उन खां ई सुवाल कजे। तहदीस ऐं इल्हाम ॿ शयूं थी पियूं हाणे। तहदीस माना ॻाल्हि करणु कंहिंसां दिलि में, इल्हाम माना का शइ ख़ैर ऐं शर जी हुनजे अंदरि विझणु। इल्हाम आम मोमिननि ते थींदो आहे, जेॾो ईमान ओॾो इल्हाम, ऐं तहदीस ख़ासि हूंदी आहे जेका अहिड़नि मुहदसिन सां थींदी आहे। ॻाल्हि हुन में बि अलाह जी थी, ॻाल्हि हिन में बि अलाह जी थी, मुहदस सां बि ख़ुदा ॻाल्हि कंदो आहे, जी सैयदना उमर फारूक, ऐं आम माण्हुनि सां बि अलाह ताला ॻाल्हि कंदो आहे। अवाम जे करे इल्हाम थियो, ख़वास जे करे तहदीस थी पई, पर तहदीस ऐं इल्हाम में इहो आहे। जहिड़ी तरह इफ़हाम में ऐं हिदायत में फ़र्क़ु ॿुधायोसीं, तीअं तहदीस ऐं इल्हाम में फ़र्क़ु आहे। त इल्हाम आम हूंदो आहे, तहदीस ख़ासि। ॻाल्हि कल्ब में ॿिन्ही जे में थी वेंदी। हर मोमिन खे अलाह ताला हिदायत इल्हाम ईमान जो फरमायो आहे। बाक़ी तहदीस उन जे लाइ फरमाइनि था ईअं कुन फी हाज़िर उम्मत अहदुन, जेकॾहिं हिन उम्मत में को शख़्स आहे त उमर, यानी उमर फारूक ई आहे जेको मुहदसिन में आहे, जो अलाह ताला हुन सां ॻाल्हियूं कंदो आहे। तहदीस बि इल्हाम जो ख़ासि क़िस्म आहे। ईअं खणी चइजे इहो बि हिकिड़ो वही आहे जेको नबीअ ॾे ईंदो आहे। उहे मुकलफ़ हुजनि